मीरपुर बुढ़ो ऐं भरपासे वारनि इलाइक़नि जे रहवासियुनि बि पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध खे रद्द करे छॾियो आहे। रिपोर्ट कर रहा है केसर टावरी। तब्दीली सरकार एक दफ़ो वरी अवाम मथा पेट्रोल पंप किराए अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे, जंहिं सबब मीरपुर बुढ़ो ऐं भरपासे वारे इलाइक़नि जा रहवासी गरीब ऐं हारी तबिको सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। वधीक हितां जे रहवासियुनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो आहे, पेट्रोल महांगो कयो आहे, गरीब त ॾिसो था पाण वधीक वधी आहे, रोज़ी रही न आहे, गरीब छा करे। पेट्रोल बिल्कुलु महांगो आहे, असांखे मिलंदो तक़रीबन 110 में 100 सम्झी, हाणे पेट्रोल मिलंदो तक़रीबन 125 126 127 रुपया। हाणे गरीब माण्हू घर हलाए कान पेट्रोल आहे, गाॾी बि असांखे पुराणी सुहिणी तेल बि घणो खाए सम्झी वियो। बराए महिरबानी इमरान खान खां अपील आहे कुझु पेट्रोल घटि करे। चाढ़े तो 5-5 रुपया चाढ़े तो लाए तो कुल रुपयो हिकिड़ो लाए तो असां गरीब माण्हू करे वञूं। तव्हां ख़बर आहे हर शइ महांगा आहे, महिरबानी करे जेको पेट्रोल लाए तो भली ॻाल्हि आहे। हितां जे इलाइक़े वासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। इन्हनि जो चवणु आहे त तब्दीली जा ख़्वाब ॾेखारे इमरान हुकूमत अवाम खे सिर्फ़ ऐं सिर्फ़ महांगाई खां सिवा कुझु बि न आहे ॾिनो। हिननि हुकूमत खां अपील कई आहे त पेट्रोल जे अघनि में घटिताई करे अवाम खे रिलीफ ॾिनो वञे। कैमरामैन रफ़ीक टावरी सां गॾु केसर टावरी, आवाज़ टीवी, मीरपुर बुढ़ो।